अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरियल HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंद जी बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे आयल 9,000 जे क़िस्त मां गैर क़ानूनी तौर 500 रुपया कटौती कई पई वञे। बांधीअ में ओमनी ग्रुप एजेंटनि पारां आयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे क़िस्त 9,000 रुपयनि मां गैर क़ानूनी एजेंटनि पारां कटौती 500 रुपया कटौती जारी करण वारे अमल ख़िलाफ़ अकबर जमाली, असगर जमाली, साजिद पिंजारो, अली देशी ख़ासकेली ऐं ॿियनि दाहींदे चयो त मुस्तहिक़ औरतुनि जी आयल 9,000 रुपयनि मां 500 खां 700 रुपया एजेंट गैर क़ानूनी तौर कटे रहिया आहिनि, जॾहिं त बांदी ऐं उनजे भरपासे जे सभी मुस्तहिक़ औरतुनि जा पैसा कटे रहिया आहिनि। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त काफ़ी औरतुनि जी फिंगर प्रिंट वठी मोटाए छॾीनि था ऐं दुकानदार औरतुनि खे चवंदा त तव्हांजा फिंगर प्रिंट मैच न पिया थियनि। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध ऐं चीफ जस्टिस सिंध खे अपील कई आहे त नोटिस वठी एजेंटनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ आयल क़िस्त मां कटौती करण वारो अमल बंदि करायो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।